अस्सलाम वालेकुम वतन वासियो। ही ख़ूबसूरत नज़ारा आहिनि दुले दरिया ख़ान पुल जा, जेका डिस्ट्रिक्ट ठट्टा ऐं सिजावल जे विच ते आहे। ही सिंधु दरिया जे मथां पुल आहे ऐं हिते असल में ही सम्झो त के सिंधु दरिया जी पछाड़ी आहे ऐं हिते पाणीअ जी खोट आहे। पाणी बिल्कुलु बि न हुजण जे बराबरि आहे। हिते मल्हा मच्छियुनि में ॿेड़ियुनि में मच्छियूं पकड़नि था ऐं ख़ासि तौर ते हितां पलो मच्छी पकड़ियो वेंदो आहे, जेको पलो मच्छी जेका लाड़ जो पलो जंहिंखे चवंदा आहिनि उहो हितां खां पकड़ियो वेंदो आहे। सो इहा सम्झो त के असांजे ठट्टे ज़िले जी सिजावल ज़िले जी हिकु ख़ासि निशानी आहे जेका लाड़ जो पलो।